अलैकुम वरहमतुल्लाहि ताला। प्यारा दोस्तों, अज तव्हांखे मां पंहिंजो शहर थो ॾेखारियां पुक्सलोसन। त उन में हींअर बहार जी मौसम आहे। ॾिसो त कीअं माण्हू जेके आहिनि से मज़ा था वठनि ऐं जेको आहे सो गुलो गुलज़ारी केॾी लॻी पई आहे ऐं छा त सफ़ाई आहे। हीअ असांजी हिकिड़ी हॉस्टल आहे हिते जेको आहे तमामु सस्ती हूंदी आहे। हींअर मींहुं बि वसी रहियो आहे ऐं हीअ असांजी पहिरियों मस्जिद आहे ऐं वण ॾिसो, टिण ॾिसो, साफ़ु सुथरा, गंदगी का ज़रे जी कान्हे का। हे असांजो हिकिड़ो नंढिड़ो शहरु आहे, सफ़ा नंढिड़ो आहे, जंहिंमें जेको आहे सो तक़रीबन 10,000 आबादी आहे ऐं पर सफ़ाई अहिड़ी आहे ॼण त जेको आहे सो हीअ जेको आहे हिते तव्हांखे नज़र ईंदो, हीअ हॉस्टल आहे जंहिंमें तव्हां बुकिंग करायो। हिन जो नालो आहे वांद्राहैम पॉपलिन, ठीकु आहे। त हिते जेको आहे सो तव्हां हे ॾिसो, गंद जे लाइ जेको आहे ख़ासि दॿा मुक़ररु आहिनि। हर को माण्हू हिन में गंद उछलींदो आहे। हितां को बि माण्हू जेको आहे गंद ॿाहिरि नथो उछले सघे। ऐं हिते असांजे शहर में ही जेको आहे हिकिड़ो इहो गेस्ट जेकॾहिं अची वञे त उनखे जेको आहे सो तव्हां हिते रहाए सघो था। ऐं हीअ जेको आहे ॾिसो केतिरो बहितरीनु ख़ूबसूरत, सफ़ाई, हर शइ पंहिंजे ऑडर में आहे, कंहिंखे बि का तकलीफ़ कोन्हे का। हाणे हीअ जेको आहे गार्डन आहे ऐं जेको आहे इहे बदक जेका आहे वीचारी, हा छो 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 छा छा तोखे छा थियो? कोन थो कयां, वेही माठ करे वेही। हा न न कुझु बि कोन थो कयां, कुझु बि कोन थो कयां। हीअ जेको आहे हेॾे, हा हीअ बि बदक